अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक असां ई तौरेत नाज़िल कयो आहे जंहिं में हिदायत ऐं नूर आहे। अल्लाह जा फरमाबरदार ऐं ताबेदार नबी यहूदीन जा उन मुताबिक ई फैसला कंदा हुआ ऐं रुबानी यानी अल्लाह वारा ऐं आलिम पिण जिन खे अल्लाह जी किताब यानी तौरेत जो निगहबान कयो वियो हो ऐं उहे उन ई किताब मथा शाहिद भी हुआ उन मौजू भी फैसला कंदा हुआ। तंहिं करे ए यहूदियों इंसानन खां न डिॼो ऐं मूं अल्लाह खां ई डिॼो ऐं मुंहिंजी आयतन के थोड़े मुल्ह ते न विकिणियो ऐं जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब या हुकुम मुताबिक फैसलो न कंदा त उहे ई माण्हू काफ़िर आहिनि। ऐं उन तौरेत में असां उन्हनि लाइ लिखी छॾियो हो यानी फर्ज़ कयो हो त जान जे बदिले जान ऐं अख जे बदिले अख ऐं नक जे बदिले नक ऐं कन जे बदिले कन ऐं ॾंद जे बदिले ॾंद ऐं ज़ख़मनि जो बि बदिलो या क़सास आहे। पोइ जेकॾहिं को उन खे पंहिंजे बदिले ऐं क़सास वठण खे माफ़ करे छॾींदो त इहो संदसि लाइ संदसि गुनाहनि जो कफ़ारो हूंदो। ऐं यादि रखो त जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब या हुकुम मौजूब फ़ैसिलो न कंदा त उहे ई ज़ालिम आहिनि। ऐं उन्हनि नबियुनि जे तरीक़नि ऐं नक्शे क़दम ते असां ईसा पुट मरियम खे मोकिलियो जेको खांसि अॻु आयल किताब तौरेत जी तस्दीक़ कंदड़ हो ऐं असां खेसि इंजील अता फरमायो जंहिं में हिदायत ऐं नूर हो। ऐं तौरेत जेको खांसि अॻु हो उन जी तस्दीक सचो कंदड़ हो ऐं परहेज़गारनि लाइ हिदायत ऐं नसीहत हो। ऐं इंजील वारनि खे बि घुर्जे त अल्लाह उन में जेके हुकुम नाज़िल कया आहिनि उन मौजूब फैसला कनि ऐं जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब मौजूब फैसला न कंदा त उहे ई माण्हू फासिक बेदीन ऐं नाफरमान आहिनि। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोॾां ही किताब हक़ सां नाज़िल कयो आहे जेको अॻ में नाज़िल थियल सभिनी किताबनि जी तस्दीक कंदड़ आहे ऐं उन्हनि ते मुहाफ़िज़ निगहबान बि आहे। तंहिं करे जेके अल्लाह नाज़िल कयो आहे उन मुताबिक तूं उन्हनि जे विच में फैसला कर ऐं जेको हक़ तोॾां आयो आहे उन खे छॾे उन्हनि यहूदियुनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कर। अवां मां हर हिकु उम्मत लाइ असां हिकु शरीयत ऐं अमल करण जो तरीक़ो मुक़ररु कयो आहे। जेकॾहिं अल्लाह चाहे हा त तव्हां सभिनी खे हिकु ई उम्मत बणाए हा मगर उहो उन लाइ आहे त जेके कुझु अव्हां खे ॾिनो अथसि उन में अव्हां खे आज़माए। तंहिं करे नेकीअ जी कमनि करण में अॻिराई करियो। अव्हां सभिनी खे आख़िर अल्लाह ॾांहुं ई मोटणो आहे। पोइ जंहिं ॻाल्हि बाबति तव्हां इख़्तिलाफ़ कंदा हुआ उन ई जे अव्हां खे ख़बर ॾींदो यानी जज़ा ऐं सज़ा ॾींदो। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि जा अल्लाह जे नाज़िल कयल हुकुम मौजूब फैसला कर ऐं उन्हनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कर ऐं उन्हनि खां बच ऐं होशियार थी मता तोखे तोॾां अल्लाह जे कंहिं मोकिलियल हुकुम खां थेड़े न विझनि। पोइ जेकॾहिं हू तोखां मुंहुं मोड़ीनि त समझी छॾ त अल्लाह खेनि संदनि किन गुनाहनि जे करे मुसीबत में विझण जो इरादो करे चुको आहे ऐं हक़ीक़त में माण्हुनि मां घणा फासिक बेदीन ऐं नाफरमान आहिनि। छा हू अञा बि जाहिलियत वारा फैसला तलबीन था मगर यकीन रखंदड़नि लाइ अल्लाह खां वधीक बहितर ऐं सुहिणो फैसलो कंदड़ ॿियो केरु थी सघे थो।